वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 3 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। वॾी ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चवण आहे त दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सऊदी वली अहद समेत ॿियनि अख़्तियारनि सां मुलाक़ात जो इम्कान आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जी क़यादत में इक़्तिसादी ऐं स्ट्रेटेजिक मामलनि ते गौर थींदो। मईशत, तवानाई ऐं दिफ़ाई शोबनि में सहकार खे हथी ॾियण ते बि गौर कयो वेंदो। चीफ जस्टिस जई आफरीदी जी सदारत हेठ फुल कोर्ट जो इजलास। जस्टिस मंसूर अली शाह खां सवाइ समूरनि जजनि जी शिरकत। इजलास में जजनि जे ख़दशनि समेत अदालती मामलनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया मछ केनाल कढण जे फ़ैसिले जी सख़्तीअ सां मुख़ालफ़त कई आहे। वफ़ाक़ खे ख़त लिखी मुतालबो कयो आहे त केनाल ठाहिण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। इरसा जे ग़लति फ़ैसिले ख़िलाफ़ DCI सां बि राबितो कयो। 26 आइनी तरमीम में आख़िरी ख़राबी कहिड़ी आहे? आइनी अदालतूं क़ाइमु करण जो फ़ैसिलो मीसाक़ जमहूरियत में मौजूदु आहे। बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ मीसाक़ जमहूरियत ते सहियूं कयूं। निगरान हुकूमत जो को बि फ़ाइदो न थींदो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ 9 नवंबर ते बबेड़ो बाईपास वटि ऐं 30 नवंबर ते गवर्नर हाउस वटि धरणो हणण जो ऐलान। कादिर मक्सी जो चवण आहे त सिंधु दरिया में पाणी न हुअण सबबि ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार PP जे कुल्हे ते बीठल आहे। जेकॾहिं PP हिमायत ख़तमु करे त हुकूमत ख़तमु थी वेंदी। बदमनी ऐं क़बाइली झेड़नि में बि PP मुलविस आहे। मलीर में सुपर स्टोर जी भित किरण सबबि अॻूणे इंस्पेक्टर ऐं डॉक्टर समेत 3 ॼणा दबजी फोत। भैंस कॉलोनी मोड़ वटि हादसे में अॻूणे इंस्पेक्टर ख़ादिम लाशारी, डॉक्टर रसूल बख्श अबड़े ऐं औरत दमधणी हवाले कयो। SSP सैदरिन जो चवण आहे त भित किरण सबबि क़ीमती जानियूं ज़ाया थियूं आहिनि। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे वाटसन वाक़े जे अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। केस जे फरियादी इब्राहिम कुंभर जो चवण आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे अदालत खां मतभरो क़तल कयो वियो आहे। हाईकोर्ट जे जज खां मामले जी जांच कराई वञे। लाड़काणो में लबे महरान वासी गिरफ़्तार नौजवान जो लाकअप मां लाश हथ। पुलिस वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। वासन पुलिस ते नौजवान खे तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। सूबाई घर वज़ीर ज़ियासन लंजार लाकअप में नौजवान जे फोत थियण जो नोटिस वरितो। SSP खां रिपोर्ट तलब। अदालती पुलिस जी जांच लाइ 2 अलॻि-अलॻि कमेटियूं क़ाइमु। ऐं गैरी क्रिस्टन जी इस्तीफ़ा खां पोइ जेस गिलस्पी ऑस्ट्रेलिया जे दौरे लाइ क़ौमी टीम जो हेड कोच मुक़रर। ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे दौरान क़ौमी टीम जी कोचिंग गिलस्पी कंदो।